सन भरिसां अफ़सोसनाक रोड हादसे के नतीजे में औरतुनि ऐं ॿारनि सूधो लिगारी बिरादरी से ताल्लुक़ रखंदड़ 7 ॼणा अजल जो शिकार। इलाइक़े में ॾुख की लहर पखिड़िजी वई। इंडस हाईवे ते सन भरिसां ॻोठ आलम छछर वटि तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच ऐं कार में टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में कार में सवार 4 ॼणा थॾे ते फ़ौत थी विया, जरत अफ़सोसनाक हादसे में 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। इतला ते हद जी पुलिस ऐं मोटरवे पुलिस हादसे वारे हंधि पहुची फ़ौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो, जिते ज़ख़्मनि जी सट न सहंदे समूरनि ज़ख़्मियुनि भी दम धणी हवाले करे छॾियो, जंहिंखां पोइ फ़ौतियुनि जो अंग वधी सत थी वियो। ॿुधायो वञे थो त तेज़ रफ़्तार कोच कराची खां कंधकोट वञी रही हुई त सन भरिसां ॻोठ आलम छछर वटि कार सां टकराइजी वई, जंहिंजे नतीजे में 7 इंसानी जानियूं अजल जो शिकार थी वियूं। अफ़सोसनाक हादसे के नतीजे में फ़ौतियुनि जी सुञाणप मोहम्मद मिठल लिगारी, मियां ॾिनो लिगारी, ज़ाहिद हुसैन, मोहम्मद इस्माइल, हुमेरा ज़ाल गुलाम हैदर लिगारी तौर कई वई आहे। संदन ताल्लुक़ काछे जे इलाइक़े कस्बो सां ॿुधायो वञे थो। हिक ई ख़ानदान जे 7 माण्हुनि जे फ़ौत थियण जी ख़बर पवंदे ई इलाइक़े में ॾुख जी लहर पखिड़िजी वई। इंतहाई ॾुखोईंदड़ ख़बर आहे सन खां, जिते अफ़सोसनाक रोड हादसे के नतीजे में लिगारी बिरादरी से ताल्लुक़ रखंदड़ 7 ॼणा अजल जो शिकार थी विया आहिनि। ॿुधायो वञे थो त कराची खां कंधकोट वेंदड़ मुसाफ़िर कोच ऐं कार में सन भरिसां ॻोठ मोहम्मद आलम छछर वटि टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में काछे जे ॻोठ कस्बो सां ताल्लुक़ रखंदड़ लिगारी बिरादरी जा 7 ॼणा फ़ौत थी विया। फ़ौतियुनि में औरतूं, मर्द ऐं मासूम ॿारड़ा शामिल आहिनि, जंहिंजी सुञाणप मोहम्मद मिठल लिगारी, मियां ॾिनो लिगारी, ज़ाहिद हुसैन, मोहम्मद इस्माइल, हुमेरा ज़ाल गुलाम हैदर लिगारी तौर कई वई आहे। होॾां अफ़सोसनाक हादसे में हिक ई ख़ानदान जे 7 ॼणनि जे फ़ौत थियण जी ख़बर पवंदे ई ॻोठ में ॾुख जी लहर पखिड़िजी वई आहे। HSTV न्यूज़ सन।